वापस न करण ते नेब हरकत में अची वई आहे। अवांखे आम ख़बरूं कराची खां तालीम खाते जे अॻूणनि वज़ीरनि ऐं कामरनि पारां सरकारी गाॾियूं वापस न करण ते नेब हरकत में अची वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक मीरानी। जी मुश्ताक, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध में तालीम खाते जे अॻूणनि वज़ीरनि ऐं कामरनि पारां सरकारी गाॾियूं वापस न करण ते नेब हरकत में अची वई आहे ऐं सरकारी गाॾियूं वापस न कढण ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सिंध सरकार खे ख़त पिणु लिखियो आहे। इन हवाले सां नेब अख़्तियार ने सिंध जे चीफ सेक्रेटरी खे लिखियल ख़त में इहा हिदायत कई आहे त सरकारी गाॾियूं वापस न कढण ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे 28 अप्रैल ताईं रिपोर्ट ॾिनी वञे। ॿिए पासे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त अॻूणे सूबाई वज़ीर या माताब ॾेर कामोरे हमज़ो ख़ान सगर समेत सिंध जे ॿियनि कामरनि वटि केतिरियूं ई गाॾियूं आहिनि जेके सालनि वटि संदन इस्तेमाल में आहिनि, जंहिं अञा ताईं उहे गाॾियूं वापस न कयूं आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुश्ताक मीरानी।